नाज़रीन, अहम ख़बर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हैदराबाद में ॻोठाणनि क़ब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। हटड़ी भरसा खोसा बिरादरी जे ॻोठ में क़ब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि हटड़ी थाणे वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो, जे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। एहतिजाज कंदड़ ॻोठाणनि चयो त PPMN तारिक शाह जामोट क़ब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़ो करायो आहे। हुननि चयो त संदनि ॻोठ जे तारीख़ी क़ब्रिस्तान ते कब्ज़ो कयो वियो आहे, जंहिंमें PPMP तारिक शाह जामोट मुलवस आहे। पुलिस बि PP अॻवान ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयार नाहे। ॻोठाणनि मुतालबो कयो त क़ब्रिस्तान ते कब्ज़े जो नोटिस वठी तारिक शाह जामोट ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे अपडेट कंदा हलूं त हैदराबाद में ॻोठाणनि क़ब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। हटड़ी भरसा खोसा बिरादरी जे ॻोठ में क़ब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि हटड़ी थाणे वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो, जे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। एहतिजाज कंदड़ ॻोठाणनि चयो त PPMN तारिक शाह जामोट क़ब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़ो करायो आहे। हुननि चयो त संदनि ॻोठ जे तारीख़ी क़ब्रिस्तान ते कब्ज़ो कयो वियो आहे, जंहिंमें PPMN तारिक शाह जामोट मुलवस आहे। पुलिस बि PP अॻवान ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयार नाहे। ॻोठाणनि मुतालबो कयो त क़ब्रिस्तान ते कब्ज़े जो नोटिस वठी तारिक शाह जामोट ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।